बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। करमपुर ॻोठ अरबाब खान बिजाणी में बेगारी किनाल के बिल्कुल अवरताब करे छॾियो अथनि। असांजो सालियानो फसल आहे, न को अमलदार आहे, न को दारोगो आहे, न कुझु आहे। बंद असांजो टुटण ते आयो आहे। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण महिनत करे रहिया आहिनि। हे फसल असांजो तव्हांखे ॾेखारे असांजो कैमरामैन त हे ॾिसो सॼो असांजो फसल बुॾी वियो आहे। को बि आला इंतज़ामिया केर बि हिते कोन्हे को असांजी मदद करे। असां वस वारनि खे अपील था कयूं त बराए महिरबानी ये जेको बेगारी किनाल आहे अवरटाइप करे छॾियो अथनि। वक़्त खां ज़रूरत खां घणो पाणी इन्हनि छॾियो आहे। लिहाज़ा करे असांजे हिन सालियानी फसल खे जेको असां बचनि ॿारनि जो पेट पंहिंजे हिन ते कयूं था पिया, असांजे फसल खे ॿुॾण जो ख़दशो आहे। करमपुर ॻोठ अरबाब खान बिजाणी में घट में साहब मीर साहब खान बिजाणी जी हज़ार खान जी ज़मीन भी आहे। ॻोठ अरबाब खान बिजाणी, अब्दुल शकूर बिजाणी, ये ॻोठ ॿुॾण जो ख़तरो आहे। लिहाज़ा इन बंद जो अची कोई मरम्मत करनि, लिहाज़ा इन बेगारी किनारे खे थोरो घटि करनि ताकी असांजो सालियानो फसल बची सघे। बस।